मोहतरम अजीज दोस्तों ऐं बुजुर्गों, दीन जो कुछ गालियों पंहिंजे मखसूस लाड़ी ज़बान के अंदर तव्हांजे अॻियां ज़िक्र थींदियूं। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हारून रशीद वक्त जो बादशाह हो। वज़ीरन वज़रान वॾे तम तराक सां धाम धूम सां रोड वठी अची मटियो। भंगी हिकिड़ो घर सुतो पियो। माई वेठे सांजाण कई, मानी वेठे पचाई। भंगी सुतो पियो, टंग टंग ते चाढ़ियो। सो हिकिड़ी अख पूरे माई खे चई त जंहिं ॾींहं खां वठी हारून रशीद बादशाह थियो आहे, उन ॾींहं खां वठी हारून रशीद जी इज्जत मुंहिंजे नज़र मां किरी वई आहे। बाज़ार जो भंगी तो चवे त जंहिं ॾींहं खां वठी हारून रशीद तख्त जो वाली थियो आहे त मुंहिंजे नज़र मां किरी वियो। तॾहिं माई गरड़े बुजो रखसि बूथ ते त मुआ तो भंगी जे नज़र मां जे हारून रशीद जी इज्जत किरी वई त आंगूठे खे छिकी कहिड़ी ईंदी। लाड़काणे जा तोता जे बिगड़ी था पवन त असीं डॉक्टर खे जलसो कोन कराईंदासीं त अदा आंगूठे खे छिकी कहिड़ी ईंदी। मुड़स भाई कारा था। पाकिस्तान के अंदर बदमाशी उरूज ते पहुंच चुकी है। बदमाशी बंद थी पादर से, शराबत से बंद कौन थी। हाँ, पादर से बुराई बंद थी। आऊं पंहिंजे तरफ का गाल कौन तो करियां। अल्लाह के रसूल जी हदीस आहे, इन अल्लाह ला यज़उ बिसुल्तान मा ला यज़उ बिल कुरान। अल्लाह जी ज़ात पादर से वो कम वठंदी आहे, मोचड़े से, हुकूमत से, इक़्तिदार से, डंडे से वो रब कम वठंदो आहे जेको कुरान से भी कम कोन थींदो। मूं 300 आयतूं तव्हांखे पढ़ी ॿुधायूं दादा। नमाज पढ़ो, नमाज पढ़ो, नमाज कुरान में लिखियो पियो आहे कि मुसलात वात ज़कात, नमाज फर्ज़ आहे। न नमाज पढ़ंदा त रुगो मरो। मलाइक कब्र में अॻियूं पोयूं वंग ॾेई गोबाटा खणी तव्हांखे ईअं कुटींदा जीअं खरल में के वठाण में भाॻियो कुटींदो आहे। तव्हां 700 आयतूं ॿुधियूं कुरान जूं, तव्हां नमाज शुरू कोन कई। हा पढ़ंदासीं, चङो कमु आहे। ओचितो इनकलाब आयो पाकिस्तान में, तालिबान वारो इनकलाब। ओचितो इनकलाब आयो डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो वज़ीर आला सिंध जो वज़ीर आला डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो। डॉक्टर जो भा इकबाल तंहिंखे डीसी करे रखूं लाड़काणे जो। बाक़ी मूं जड़ा मुल्ला तिनखे ॾिनो गोबाटा, को नंढो सूबेदार को वॾो सूबेदार। बांग मिले तो गोबाटा खणी सच बोल पुत्र, आजा मोरे बाल मां तेरा इंतजार है। बदी नारो डीसी करे ते असां बटन मोलियन के राड़े खणी वियो बधाए। रात जो पुलिस वारा असांजा दोस्त आहिनि, तारा नाराज न थिन। पुलिस वारनि रात जो असांखे हिकिड़े कमरे में पूरे छॾियो। गोॾे जेतिरो हुन में गंद हुजे, मच्छरनि जो वैल हुजे, ॿाहिरां तालो ॾेई छॾूं। असांजे बाबा पाणी ॾियो, नमाज पढ़ंदासीं। चऊं मोला पाणी आहे कोन। बाबा पेशाब लॻो आहे, लेट्रिन में वेंदासीं, पाणी ॾियो। चऊं पाणी आहे कोन। कुंड में मूं ॾिठो त गाॾी जे टायरनि मां 2 हिकिड़ा गोबाटा ठहियल हुआसीं, कुंड में रखिया हुआ। मौलवी जेके मूंसां गॾु 2 ॼणा हुआसीं, मिड़े कद बुत में मूंखां थुला हुआ। मूं मौलवियुनि खे मतिलबु इहे जेके सच बोल पुत्रा रखिया आहिनि न कुंड में, इहे सच बोल पुत्रा, इहे असांजी पाण खे हणंदा। मरी वियासीं। इन्हनि जो नालो आहे आजा मोरे बाल मां तेरा इंतज़ार आहे। असां जहिड़नि मौलवियुनि खे इहे गोबाटा ॾेई बाज़ार में रवाना कोन। त बांग मिले जेको मस्जिद में नमाज ते न अचे, उनखे उते जो उते गटर में दसे 20 गोबाटा कीअड़े वारा छॾिजा। कसम आहे रब जे, तव्हां मेरे मथे सां नमाज़ न पढ़ियो त मूंखे जी वणे थी थिए। कम पादर सां थींदो। MRD जी तहरीक हली
टंडे बाग में पीतल पार्टी वारनि जुलूस कजो, ज़ियारा कते लानतन जो वसकारो, ओच तो फौज फिरी आई, हिता फौज वठी जो फौज गोबाटो फेरायो, तो वाणियन भी मस्जिद में 11 बजे नमाज पढ़ी, जोर नमाज, अल्लाहु अकबर। पादर जेडी मतलब फिरो न, तेडी मतलब हर भगा मस्जिद में, जूतन सुधो, वाणिया भी सफ में बीठा, अल्लाहु अकबर। या तो पादर में करामत, पादर जे ना है न, तदे है हमरा जो दिमाग खराब, सोटी हुजे साण तो गदा गोई न करे। इंशाअल्लाह ताला पादर जो टाइम अचे पियो, इनकलाब ईंदो, ऐं इनकलाब भी जमीअ जे हथां ईंदो, हिननि खे इहो भत नसीब थींदो। हाँ, हिननि में मुर्सी टके जी कोन्हे, सड़न पचन जलन बरन ठरन था, जीअं के लौंगी पिरचे नौशांदर जी चपटी ॾेई छॾे, पोइ सॼो ॾींहुं बिद बीठो ॾे कि हे असांजो जलसो ॾिसी ईअं था बिद ॾीन जो ॼण त हिननि खे कंहिं नौशांदर ॾेई छॾियो आहे। वञनि मके मदीने में त खाइनि पादर, उते हुकूमत वहाबियन जी, जे अफगानिस्तान में वञनि त उते हुकूमत वहाबियन जी, जे वञनि कश्मीर में त उते मुजाहिदन जो जमातूं वहाबियन जूं, जितां कितां डंडो हुकूमत वहाबियन वटि आहे। बाक़ी हिननि खे मिलिया आहिनि हलवा ऐं पाटोड़ा भत जा। सो इंशाअल्लाह जॾहिं जमीयत जो इनकलाब आयो त हाणे चंबो पेट फाड़े, हिन जे 50 सालनि जा हलवा हिन जे पेट मां कढी लाड़काणे शहर जो भंगी करे हिन खे हथ में ॿार ॾिबा त गटर साफ़ करियो। तव्हां ॿियो दीन जी ख़िदमत कई सा ॾिठी राजन। जलसो न करियो, जलसो न करियो, जलसो न करियो, तव्हांजे पे जो शहर जलसो न करियो, ये दिमाग में हवा कढी छॾियो। असांजे लाइ कंहिं बि क़िस्म जी रुकावट पैदा न करियो। असांखे अंग्रेज आज़माए चुको आहे, तव्हीं असांजे अॻियां इंशाअल्लाह ताला दब कोन झलींदासीं न, फूकणे में हवा सां हिकिड़े मिंट में निकिरी वेंदी। आउं पंहिंजी ॻाल्हि थो बयानु करियां। फितने फसाद जो दौर आहे। हिकिड़ा माण्हू चवनि था ख़ुदा कोन्हे, ॿिया चवनि था त मुस्तफ़ा कोन्हे, टिया चवनि था त मुस्तफ़ा जा सहाबा कोन्हे। हिकिड़ा ख़ुदा ते कावड़ा वेठा आहिनि, ॿिया मुस्तफ़ा ते कावड़ा वेठा आहिनि, टिया सहाबा ते कावड़ा वेठा आहिनि। जी बिस्मिल्लाह, आउं पको मोमिन आहियां, अबू बकर मोमिन कोन हो, ही पको मोमिन आहे जंहिंजे वात में गॾे जे लिड जी धप, जंहिंखे इहा ख़बर कोन्हे त ॾींहुं आहे या राति, ऊंधो थियो, कॾहिं गटरनि में पियो आहे, कॾहिं नालनि में पियो आहे, अखियूं खोले थो त चए थो अबू बकर जो ईमान कोन। मवाला ठुप, मवाली वेठा पाण में वेठे कचारी कयूं, चई दा हिकिड़ी साल असीं मरी वियासीं। चई छो? चई मुहर्रम ऐं रमज़ान ॿई गॾिजी पिया, पोइ असां सां वयलो ॾींहं जो रोज़ो, राति जी पिच। जिन खे इहा ख़बर कोन्हे त रमज़ान ऐं मुहर्रम कीअं गॾिबा, से तबसरो था वेही कनि अबू बकर उमर जे ईमान ते। मौलाना अबू बकर उमर जे ईमान जो असांखे खुटको कोन्हे, उहो जन्नत में दाख़िल थी चुका आहिनि, पादर अवी खाईंदा। के चवनि था ख़ुदा कोन्हे, लिखियल पढ़ियल तबिको, पैंट शर्ट वल टाई, MBBS MMA डबल MA ट्रिपल MA PhD पढ़ी, पटका बधी, पतलून विझी, ॿई हथ पोयां करे, मेह वारो वंग गीचे में बधी, पिणस जे अॻियां जी बीठो, चए तो बाबा मुलनि वारियूं ॻाल्हियूं छॾ, ख़ुदा आहे कोन। हिकिड़ा चवनि था ख़ुदा कोन्हे, ॿिया चवनि था मुस्तफ़ा कोन्हे। अॼु तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु 3 ॻाल्हियूं बयानु करणियूं आहिनि। ख़ुदा आहे हिकु ॻाल्हि, ख़ुदा हिकु आहे, 2 टियों त ला शरीक आहे, हुनजो को बि भाङे भाईवार कोन्हे। मुख़्तसर टाइम में ये 3 ॻाल्हियूं बयानु कंदासीं। अल्लाह साईं तव्हां असांखे सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरीं नंबर जी ॻाल्हि त ख़ुदा आहे, मञो था? आहे, बिल्कुलु आहे, ख़ुदा आहे। कम्युनिस्ट दहरियो कामरेड बुख जी पाड़ चवे तो ख़ुदा कोन्हे। छो कोन्हे? मुला ख़ुदा ॾेखारियो ख़ुदा किथे आहे, ख़ुदा ॾेखारियो आहे किथे। हाणे कामरेड खे थोरो पाण झले ते विहारियो था विच ते, अवामी जीरायो मोलयो, जीरायो, तव्हां में साह आहे, रूह पियल आहे, ॾेखारींदा? मूंखे रूह ॾेखारींदो केरु? कामरेड खे चयो तूं जीरो ई मोलई, चवंदो जीरो आहियां, तोमें साह पियल आहे? जी हा पियल आहे, ॾेखार किथे आहे? चवंदो हिते, हिते वरी किथे? जल्दी कर,
तुझी मां ॾिठो, तुझे पे ॾिठो, जॾहिं मां जे पेट में रूह पियो ते तॾहिं कंहिं ॾिठो? न, कंहिं कोन ॾिठो। माणे बि कोन ॾिठो, पिणे बि कोन ॾिठो। तूं चवे थो तमें साह आहे? जी हा आहे। कीअं थो चवीं? ईसो ॻाल्हाए पियो, ईसो निहारे पियो, ईसो ॿुधे पियो, ईसो हले पियो। हिन जूं हरकतूं ॿुधाइनि थियूं त ईसे में साह पियल आहे। सिज दौड़े पियो, चंड हले पियो, टेड़ू रोड़नि पिया, हवा लॻे पई, ज़मीन फिरे पई, ककर अचनि पिया, गोड़ थिए पियो। मालूम थियो त इन में बि को रूह आहे। जेको काइनात जो रूह आहे तंहिंखे असीं ख़ुदा था चऊं। जेको काइनात खे हरकत पियो ॾे तंहिंखे असीं ख़ुदा था चऊं। मौलाना तव्हां में रूह आहे? जी हा आहे। हिकु आहे या ॿ आहिनि? तव्हां में रूह आहे? जी हा आहे। हिकिड़ो ॿ? जी हिकिड़ो। जे जिस्म में ॿ रूह हूंदा त जिस्म हली कोन सघंदो। हिकिड़ो रूह चवे थो त आउं छोरी बसरा सां शादी कंदुसि, ॿियो रूह चवे थो बसरा मूंखे न खपे। जहिड़ो थी पियो बसरा सां शादी कोन थींदी, सॼी ज़िंदगी वांडो वेठो हूंदो। हिकिड़ो रूह चवे थो त आउं सेवयूं खाईंदुसि, ॿियो रूह चवे थो न आउं बसर सां मानी खाईंदुसि। जहिड़ो थी पियो इंसान जी ज़िंदगी जंजाल थी पवंदी। जिस्म में रूह हिकिड़ो आहे, ॿ रूह जिस्म में विझंदा जिस्म हली कोन सघंदो। हिन काइनात में ख़ुदा हिकिड़ो आहे, ॿ ख़ुदा विझंदा त काइनात हली कोन सघंदी। हिकिड़ो ख़ुदा चवे थो ईसो जीअरो हुजे, ॿियो ख़ुदा चवे थो न ईसो मरे। जेको ख़ुदा ईसे खे बचाए वञे, ॾाढो थी वञे, सो ख़ुदा थी सघे थो। जेको ईसे खे बचाए नथो सघे, पंहिंजी मर्ज़ी हलाए नथो सघे, उहो कमज़ोर आहे, कमज़ोर ख़ुदा थी नथो सघे। जीअं तुंहिंजे जिस्म में रूह हिकिड़ो आहे, कि काइनात में ख़ुदा हिकिड़ो आहे। अच्छा जी, तुंहिंजे रूह में तुंहिंजे जिस्म में रूह आहे? किथे आहे? हिते? हाँ सी, हिते बि आहे। हिते भला? हिते बि आहे। हिते रूह आहे? हाँ सी, हिते बि आहे। हिते गोॾे में भला? जी हा, गोॾे में बि आहे। 9 खां वठी चोटी ताईं 5 फुट जे जिस्म में रूह गॾियो पियो आहे। जिते आंगर रख उते रूह। हिन काइनात में ख़ुदा गॾियो पियो आहे। जिते आंगर रख उते ख़ुदा। ख़ुदा काइनात में ईअं मिलियल आहे जीअं रूह तुंहिंजे जिस्म में मिलियल आहे। हज़रत अली साईं खां के माण्हू पुछियो त अली साईं ख़ुदा आहे? चई हा आहे। चई तव्हां कीअं सुञातो? चई अरफ़्तु रब्बी बिफ़स्किल अज़ाइम, मूं रब खे सुञातो इरादनि जे टुटण सां। मूं रब खे सुञातो इरादनि जे टुटण सां। ईसे जो इरादो आहे त आउं कार वठां, वञी वठ तो ऐं मोकला। के तव्हां झलियो आहे? वञी कार वठ। तव्हां वटि कार कोन्हे न? अॼु तव्हांखे आउं मोकल थो ॾियां, शरीयत सॻोरी तव्हांखे इजाज़त ॾे, सभु वञी कारूं वठो, पेजारो वञी वठो। छो नथा वठो? छो पैसो कोन्हे, मजबूर आहियूं। वठण ते घणी दिलि चवे थी, पर छा करियूं? पैसो कोन्हे, मजबूर आहियूं। तव्हांजी दिलि चवे थी त शादी करियां, पर नथी मिले, वांढा आहियो। छो नथा शादी करियो? तव्हांजी मर्ज़ी आहे त मूंखे पुटु मिले, पर ओचितो छोरी अची वई रही घर में। तुंहिंजी त मर्ज़ी पुट जी हुई, छोरी मथे में के हई। तुंहिंजी त मर्ज़ी हुई त आउं लखापति थियां, तोखे पेनू के कयो। तुंहिंजी मर्ज़ी हुई त आउं सॼो थियां, तोखे अंधो के कयो। तुंहिंजी मर्ज़ी हुई त आउं चङो भलो थियां, तोखे पोड़ो के कयो। तुंहिंजी मर्ज़ी हुई त आउं सेहतमंद हुजां, तोखे बीमार के कयो। तुंहिंजी मर्ज़ी हुई त मुंहिंजा वार कारा हुजनि, तोखे अछो के कयो। तुंहिंजी मर्ज़ी हुई त टमाटा पोखींदुसि, इन मां 2 लख थींदा, पर ॿिज तुंहिंजे ईची में कंहिं विधो? तुंहिंजो त इरादो हो त आउं लखापति थिया, पर तोखे मिसकीन कंहिं कयो। मालूम थियो त का अहिड़ी ताक़त आहे जेका इरादनि खे पूरो थियण नथी ॾिए। जेका इरादनि खे टोड़े पई ताक़त, उनजो नालो ख़ुदा आहे। ख़ुदा कोन्हे को। अमेरिका आहे? अमेरिका ॾिठो अथव? न। मञियो था आहे? आहे। ॾिठो कोन अथव? बिना ॾिसण जे अमेरिका खे तव्हां तस्लीम कयो, बिना ॾिसण जे तव्हां जर्मनी खे तस्लीम कयो। फ्रांस बि आहे, जर्मन बि आहे, अमेरिका बि आहे। बिना ॾिसण जे छो था मञो? माण्हुनि जे चवण ते त अमेरिका बि आहे, मूसो ॾिसी आयो आहे, ईसो ॾिसी आयो आहे। माण्हुनि जे चवण ते अमेरिका खे तस्लीम था करियो। असां 1,24,000 नबियनि जे चवण ते ख़ुदा खे तस्लीम कयो। तो अख़बार जे चवण ते जर्मनी खे तस्लीम कयो। मूं क़ुरान जे चवण ते ख़ुदा खे तस्लीम कयो। मौलाना ख़ुदा आहे, पर कामरेड को वर चढ़ी वञे त हुन मां हथ न कढिजो। बाबा तूं केरु आहीं? जी सिंधी। तुंहिंजी मातरी ॿोली कहिड़ी आहे? सिंधी। तोखे कंहिं सेखारी? अबे अम्मा। माने पिड़े खे कंहिं सेखारी? ॾाॾा ऐं ॾाॾीअ। पोइ ॾाॾे खे कंहिं सेखारी? पोइ पढ़ ॾाॾे। पोइ पढ़ ॾाॾे खे कंहिं सेखारी? पोइ धड़ ॾाॾे। पोइ धड़ ॾाॾे खे कंहिं सेखारी? पोइ छड़ ॾाॾे। कामरेड
आदम हथ न कढजी पोइ तुंहिंजे ॾाॾे खे के सेखारी उनजे ॾाॾे पोइ उनजे ॾाॾे खे उनजे ॾाॾे उनजे ॾाॾे उनजे ॾाॾे छिके हज़रत आदम ते हाणे बीहारियसि ॾे ख़बर हज़रत आदम खे ॿोली खे सेखारी उनजो त पे बि कोन हो इते कामरे हणंदो घुत लत हणंदो चलो हू पाणी सिखियो उठ जा पे तोखे माणे सेखारी बाक़ी हज़रत आदम पाणी सिखियो कुरान फरमाए थो अल्लम आदम अल अस्मा कुल्लहा जंहिं हस्ती आदम खे ॿोली सेखारी उनजो नालो रब्बुल आलमीन आहे खुदा आहे कोन ई जहान पाणी ठहियो आहे माचिस जी तीली त तूं ठाहे ॾेखार पाणी कीअं थी ठहे का शइ पाणी नथी ठही सघे ठाहिण वारे खां सवाइ कंहिं बि शइ खे हरकत ॾियारण वारे खां सवाइ न ईंदी हर शइ जे लाइ मुहरक खपे ट्रैक्टर जी टाली दौड़ंदी वञे अॻियां ड्राइवर वेठो आहे इंजन फिट थियल आहे इंजन खे हली थी वञेसि रेल गाॾी जा 100 गाॾा दौड़ंदा वञनि अॻियां इंजन जी ताक़त आहे ये पूरी ज़मीन गहजे पई चंड गहजे पियो सिज गहजे पियो मालूम तो को ड्राइवर ताक़त वारो जो उन्हनि खे फेराए पियो उन ताक़त वारे जो नालो खुदा आहे खुदा आहे कोन कामरेड जे पे जी बादशाही आहे चओ खुदा आहे ऐं आहे बि हिकु ॿ खुदा न आहिनि ॿ खुदा हूंदा जहान हली कोन सघंदो हिकिड़ो खुदा चवे थो सिज उभरे ॿियो चवे थो न कोन उभरंदो जहिड़ो थी पवंदो जेको ॾाढो थी वेंदो सो खुदा आहे जेको कमज़ोर थींदो सो खुदा थी नथो सघे खुदा आहे ऐं आहे बि हिकु ऐं ला शरीक आहे खुदा सां संदसि सिफ़तनि में को बि भाङे भाईवार कोन्हे जेका खुदा जी मर्ज़ी जीअं वणे थी करे खुदा खे केर बि रोके नथो सघे केर बि खुदा खे मजबूर नथो करे सघे खुदा जी मर्ज़ी आहे कंहिंखे अंधो करे कंहिंखे सॼो करे कंहिंखे इज़त ॾे कंहिंखे ज़िलत ॾे कंहिंखे कुर्सी ते विहारे कंहिंखे टंग मां झले कुर्सी ते लाहे वरी जेल जे हवाले करे कंहिंखे ज़िंदगी ॾे कंहिंखे मौत ॾे कंहिंखे पुट ॾे कंहिंखे धीउ ॾे कंहिंखे जन्नत में मोकिले कंहिंखे जहन्नम में मोकिले अकमुल हाकिम जी मर्ज़ी आहे खुदा खे केर बि मजबूर नथो करे सघे दुनिया में मजबूर थियण जूं 3 सूरतूं आहिनि माण्हू मजबूर थींदो आहे औलाद वटि औलाद यार मजबूर करे विधो साईं छा करियां आऊं त बराबरि हाजी नमाज़ी गाज़ी बराबरि पर छोरो मुंहिंजो निभागो आहे मजबूर कयूं पोइ छोरनि जे करे मजबूरनि टीवी वठी हाणे घर में छॾी आहे बराबरि लनत पर छा करियासीं छोरा निभागा आहिनि नथा हिन जी मर्ज़ी हुई त आऊं छोरे खे पंहिंजे भाउ जे घरां शादी कराईंदुसि पर छोरो लाड़काणे में पढ़ंदो कॉलेज में सो उतां ई मूमल पसंदि करे उतां ई पढ़ण जी आयो पिणस घर में उमेदूं करे वेठो त चाचे जे घरां पढ़ाईंदुसि छोरो हुतां ई पटको ॿधी अची वेही रहियो औलाद वटि माण्हू मजबूर थींदो आहे हिन जी त मर्ज़ी कोन हुई टीवी वठां पर छोरे वठाई हिन जी मर्ज़ी हुई त शादी ऐं शादी कंदुसि पर छोरे उरड़ मुरड़ करे हिन खे वॾी शादी कराए विधी कई डेकोरेशनूं कई हिते जेको आहे कंजर कुसिया भाड़िया नची विया वॾो ॾचरपो थी वियो हलियो सो इन जे करे थियो त छोरे हिन खे मजबूर कयो माण्हू औलाद वटि मजबूर थी ग़लति कमु कंदो आहे कॾहिं कॾहिं माण्हू मजबूर थींदो आहे माउ पीउ वटि औलाद मजबूर थींदो आहे साईं मुंहिंजी त बराबरि घणेई दिलि चवे थी पर अब्बा अम्मा पोढ़ानि साईं हाणे छा करियां उन्हनि खे जवाबु नथो ॾेई सघां अब्बे अम्मा वटि माण्हू मजबूर थी पवंदो आहे या त मजबूर थींदो आहे औलाद वटि या त मजबूर थींदो आहे माउ पीउ वटि या त माण्हू मजबूर थींदो आहे दोस्तनि अहबाबनि ऐं संगतियुनि वटि दोस्तनि यारनि वटि संगत में अची सिगरेट पीअण सिखियो संगत में अची VCR जो आदती थियो संगत में अची चर्स पीअण सिखियो संगत में अची ॾाढी बीठल कूड़ाए छॾई संगत में सभु जॾा कम कई दोस्तनि खेसि मजबूर कयो दुनिया में को बि माण्हू इन्हनि 3 मजबूरियुनि जे करे ग़लति कमु कंदो आहे या औलाद वटि मजबूर आहे या माउ पीउ वटि मजबूर आहे या संगत साथ वटि मजबूर आहे फरमाई कुल हो वल्लाहु अहद ऐं रसूल तूं चओ त रब जी ज़ात यकता आहे अल्लाह समद रब बेनियाज़ आहे लम यलिद वलम यूलद न मुंहिंजो औलाद जो मूंखे मजबूर करे वलम यूलद न मुंहिंजो माउ ऐं पीउ आहे जेको मूंखे मजबूर करे वलम यकुल्लहु कुफुवन अहद न मुंहिंजा दोस्त ऐं शरीक आहिनि जेके मूंखे मजबूर कनि ऐं बेनियाज़ आहियां जीअं वणे थी फ़ैसिलो करियां दुनिया जी का ताक़त मूंखे पंहिंजे फ़ैसिले तां हिकिड़ो इंच बि हटाए नथी सघे हा रब जी मर्ज़ीअ जी वणे थी फ़ैसिलो करे धीउ ॾे त धीउ ॾे पुट ॾे त पुट ॾे जन्नत मोकिले त जन्नत मोकिले जनम ही त साईं तो त वरी पंहिंजी हथरा जी ठोके थो अदारे बादशाह पीर रहमतुल्लाह हल तो ता तुंहिंजी मुरली बादशाह पीर रहमतुल्लाह हिकिड़ो मुरीद आयो अची करे ढिकू ॾेई रोअण लॻो बादशाह पीर मुंहिंजो पुटु मरी वियो आहे
पीर के उन मुरीद ते रहम अची वियो बादशाह पीर इज़राइल ते कावड़ जी पियो जी इज़राइल वरी केड़ो थींदो आहे जो मुंहिंजे मुरीद खे तो मारे बादशाह पीर सट ॾेई मुसले ता तस्बीह खणी जो ईअं उथियो इज़राइल उन ॾींहुं दुनिया में जा जेके भी माण्हू मारे उन्हनि जा रूह बोरी में विझो पुठनि ते रखियो वियो पे ओचितो हज़रत बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह मुक हणी कंद मंझा इज़राइल खां सॼी बोरी फुरे वरिती दुनिया में उन ॾींहुं हज़ारे माण्हू मोल वरी जहिड़ा थी वेही रहिया हल तोता तुंहिंजी दब अल्लाह सी फरमाए तो आऊं बेनियाज़ आहियां जीअं वणे जी फ़ैसिलो करियां मूंखे का दुनिया जी ताक़त मजबूर नथी करे सघे ॾिस नूह नबी की पुट लाए पियो लीलाए हकल ॾेई हैबत सां छॾई तंहिंखे धमकाए उहो नूह पुट खे छॾियो सो हाणे पंहिंजी पियो बख़्शाए परवर जो पकड़ियल न को ॿियो छॾाए इहा ताक़त यार नबियनि खे बि न आहे नूह नबी जो पुट पकड़जी पियो इन बनी मिन अहली व इन वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन अल्लाह सी मुंहिंजो पुट आहे ॿुॾे पियो बचाईसि अल्लाह जी फरमाए इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह ए नूह ये तुझे पुट कोने इन्नी आयज़ो कान तकून मिनल जाहिलीन खबरदार काफर पुट जे लाइ मूंखां दुआ न घुर मत तो नबी खे उन्हनि इन काफर जे कतार में न बिहारे छॾिया मत तूं उन्हनि जाहिलनि मंझां न थी वञे अल्लाह सी धमकी ॾेई हज़रत नूह खे जवाब ॾेई छॾियो जंहिंखे रब पकड़े दुनिया जी का ताक़त छॾाए नथी सघे जंहिंखे रब छॾे ॾे दुनिया जी का ताक़त पकड़े नथी सघे रब जी ज़ात बेनियाज़ आहे अहद ऐं यकता आहे अहद चइबो ई उनखे आहे जंहिंजो को जुज़ न हुजे हिकिड़ो आहे वाहिद ॿियो आहे अहद ॿई अरबी लफ़्ज़ आहिनि वाहिद माना हिकु अहद जी माना यकदा मौलवी मोहम्मद ईसा समूह टंडे बागे वारो हिकिड़ो आहे ॿियनि हिकिड़ो डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो लाड़काणे वारो जंहिंजे पीउ जो नालो अली मोहम्मद हक़ानी आहे हिकिड़ो आहे ॿियनि हिकिड़ो आहे हीउ बि चई सघे थो आउं वाहिद आहियां आउं बि चई सघां थो त आउं बि वाहिद आहियां अल्लाह सी ॾिठो त दुनिया जा इंसान मथां पाण खे वाहिद चवराइनि इन जे करे फरमाई आउं जीअं वाहिद आहियां तीअं अहद बि आहियां ऐं सिर्फ़ु वाहिद कोन आहियां आउं अहद बि आहियां अहद जी माना आहे यकता यकता उन हस्ती खे चइबो आहे जंहिंजो को बि जुज़ न हुजे मौलवी ईसा बराबरि हिकिड़ो आहे पर मौलवी ईसा जा जुज़ आहिनि अखियूं ॾंद चप गोश्त रत हॾ वार मगज़ फिफड़ अंडा उजड़ियूं हथ पेर हे सभु उज़वा हे जुज़ा इहे जॾहिं सभु फिट थिया तॾहिं हज़रत मौलाना ईसो उथी खड़ो थियो ईसो जॾहिं जुज़ा गॾिया तॾहिं ईसो तयारु थियो जंहिंजा जुज़ा हूंदा आहिनि हमेशह सॼो जुज़ जो मोहताज थींदो आहे कुल जुज़ जो मोहताज थींदो आहे जॾहिं ईसे में जुज़ा फिट थिया तॾहिं ईसो पंहिंजे अज्जा जो मोहताज थी पियो हाणे ईसे खे अखि जी बि ज़रूरत आहे ईसे खे ॾंद जी बि ज़रूरत आहे ईसे खे दिमाग़ जी बि ज़रूरत आहे ईसे खे हथनि पेरनि जी बि ज़रूरत आहे जे ईसे वटि अखियूं न हूंदियूं त अंधो थी पवंदो ईसे वटि ज़बान न हूंदी त गुंगो थी पवंदो ईसे वटि कन न हूंदा त ॿोड़ो थी पवंदो ईसे वटि हथ पेर न हूंदा त लंगड़ो लुलो थी पवंदो ईसे खे पंहिंजे जुज़नि जी ज़रूरत आहे कुल जुज़ जो मोहताज थींदो आहे फरमाई अल्लाह अहद आऊं यकता आहियां मुंहिंजो को बि जुज़ कोन्हे जे मुंहिंजो जुज़ तस्लीम कंदा त पोइ आऊं मोहताज थी पवंदुसि अल्लाह हुसमद आऊं बेनियाज़ आहियां कंहिंजो बि मोहताज कोन आहियां आऊं ॾिसां थो पर बिना अखियुनि जे आऊं ॿुधां थो पर बिना कननि जे आऊं ॻाल्हायां थो पर बिना ज़बान जे आऊं पकड़ियां थो पर बिना हथनि जे आऊं हलां थो पर बिना पेरनि जे जेको रब बेनियाज़ आहे सो कंहिं बि जुज़ जो मोहताज कोन्हे हू बग़ैर अज्जा जे सभु कुझु कमु करे सघे थो हा मौलाना ख़ुदा आहे ऐं यकता आहे बेनियाज़ आहे जेको वणे सो फ़ैसिलो करे अहकमुल हाकिमीन खे केरु बि रोके नथो सघे ख़ालिक रब आहे मालिक रब आहे राज़िक रब आहे आलिम रब आहे ए रब जूं सिफ़तूं आहिनि रब जे सिफ़तुनि सां केरु बि रब सां गॾु भाईवार कोन्हे तव्हीं ऐं असीं देवबंदी ऐं बरेलवी बिदती फ़क़ीर सभु कलमूं भरींदा आहियूं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक ख़ुदा जी ज़ात यकता आहे उन सां को बि उनजो शरीक कोन्हे हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त जेको माण्हू ख़ुदा सां शरीक बनाए थो जेको ख़ुदा सां भाईवार बनाए थो सो मुशरिक आहे कलमे जो इनकारी आहे ख़ुदा जी ज़ात ख़ालिक आहे पैदा करण वारी ताक़त सिर्फ़ु ख़ुदा वटि आहे दुनिया जी का बि अहिड़ी ताक़त कोन्हे जेको कंहिं शइ खे पैदा करे सघे ख़ालिक सिर्फ़ु ख़ुदा आहे तूं ख़ालिक न आहीं दुनिया जा कारीगर ख़ालिक न आहिनि हे मादे जा मोहताज आहिनि तूं मानी तॾहिं पचाए सघंदे जॾहिं तो वटि अटो हूंदो अटो न हूंदो त मानी कोन पचाए सघंदे तूं भत तॾहिं रधींदे जॾहिं चांवर हूंदा
चांवर न हूंदा त भत न रधे सघंदे। मौलाना तू कपिड़ो तॾहिं ठाहींदे जॾहिं तो वटि सुट हूंदो, सुट न हूंदो त कपिड़ो न ठाहे सघंदे। तू जाइ तॾहिं ठाहे सघंदे जॾहिं सिरूं हूंदियूं, सिरूं तो वटि न हूंदियूं त तू जाइ न ठाहे सघंदे। तू मादे जो मोहताज आहीं, कंहिं बि शइ खे पैदा नथो करे सघीं। मानी वारे टाइम ते अटे जो मोहताज आहीं, भत वारे टाइम ते चांवरनि जो मोहताज आहीं। कपिड़े ठाहिण जे लाइ तू सुट जो मोहताज आहीं, लाउड ठाहिण जे लाइ तू लोह जो मोहताज आहीं, खट जे ठाहिण लाइ तू काठ जो मोहताज आहीं। रब जी ज़ात ख़ालिक आहे। तो रब जे पैदा कयल शयुनि में जोड़ जक कंदो आहीं, का बि शइ पैदा नथो करे सघीं त मादे जी मोहताज न हूंदी आहे। हर शइ खे बिना मादे जे पैदा करे उहा रब जी ज़ात आहे। तो शरबत ठाहियो पाणी मां, पाणी छा मां ठहियो? मौलाना पाणी छा मां ठहियो? कि पाणी ठहियो आहे गैस मां। पोइ गैस छा मां ठहियो? नेट खुटो। तो जाइ ठाही सिरुनि मां, सिरूं छा मां ठहियूं? मिटीअ मां। मिटी छा मां ठही? खुटो। मञणो पवंदो त मिट्टी ठाहिण वारो को कारीगर हो जंहिं ज़मीन खे बिना मादे जे मिट्टी पैदा कई, जंहिं बिना मादे जे पाणी पैदा कयो, जंहिं बिना मादे जे बाहि खे पैदा कयो, जंहिं बिना मादे जे आसमान खे पैदा कयो। तूं पैदा करण ते अची त मादे जो मोहताज हूंदो आहीं, ख़ुदा सी पैदा करण ते अचे त मादे जो मोहताज कोन्हे। बिना मादे जे हर शइ खे ठाहे, इन खे चइबो आहे ख़ालिक। तूं कारीगर आहीं, बराबरि कारीगरी करे थो, पर असुल ख़ालिक हर शइ जो रब जी ज़ात आहे। तू पंहिंजे पर में कारीगरी कंदो आहीं, पंहिंजी फने खानी। तोखे अटे जो पाउ खपे, तोखे मेरे पेट में विझणो आहे न, बुख बंदि करणी आहे, पर तूं अटे जे पाउ खे रंग ॾिना। हीउ उफराटो, हीअ मानी, हीउ पापो, हीउ बिस्किट, हीउ हलवो, हीउ मैसू पाक, हीउ जलेबियूं, गुलाब जामुन, पलंग तोड़। भले बिदत जी वात में पाणी अचे, जॾहिं नाला वठा न हमरा भाड़िया थियनि कुझु। तोखे अटे जो पाउ खपे, पेट में विझ, बुख बंदि कर न। पोइ तो हिन अटे जे पाउ खे रंग ऐं डिज़ाइनूं ॾिनी, तो पंहिंजी कारीगरी ॾेखारी। तव्हां वॾो फने खाने आहे, मेसू, पोइ हलवो, पोइ जलेबियूं, पोइ पलंग तोड़, पोइ गुलाब जामुन, पोइ पापो, पोइ बिस्किट, पोइ उफराटो, पोइ चिल्लो, पोइ मानी, पोइ रोटी। तो अटे जे पाउ खे डिज़ाइनूं थो ॾी, पंहिंजी कारीगरी थो ॾेखारी न। तोखे चढ़ण जे लाइ खोदो खपे, खोदो खपे चढ़ण लाइ, जिते चढ़ी तूं लाड़काणे पुॼे। पोइ साईं हीअ साइकिल, हीअ मोटर साइकिल, हीअ कार, पोइ उन में वरी नमूना अल्टो, SX, मर्गिला, मेहरान, मर्सिडीज, डबल केबिन, सुजुकी, डार्सन, पेजारो, हवाई जहाज, हेलीकॉप्टर। तोखे खोदो खपे जिते चढ़ी किच 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 करे तूं लाड़काणी पुॼी। तो सवारी खे डिज़ाइनूं पियो ॾी, पंहिंजी कारीगरी तो ॾेखारी। 71 मॉडल, 78 मॉडल, 82 मॉडल, 88 मॉडल, 90 मॉडल, 95 मॉडल। धूड़ पई मॉडल छाजा, तूं पंहिंजी कारीगरी तो ॾेखारी। तव्हां वॾो फने खाने, तोखे गिराह खपे, मिड़ी पेट में बुख बंदि कर न। हीअ मिठाई, हीअ मानी, हीअ बोड़, हीअ बिरयानी, हीअ यखनी, हीअ कस्टर्ड, हे तिक्का, हे धिक्का, हे छिक्का। तोखे अटे जे पाउ खे बुख बंदि कर। डिज़ाइनूं छाजे लाइ थो ॾी? कोटन जूं डिज़ाइनूं, टोपियुनि जूं डिज़ाइनूं। न वात हिकिड़ो, नक हिकिड़ो, कन ॿ, उज़वा साॻिया, फिटिंग साॻी जाइ ते, पर ईशे जो मुहांदो अलॻि आहे, मूसे जो मुहांदो अलॻि आहे, अल्लो जी शकिल अलॻि आहे, लखो जी शकिल अलॻि आहे। ॿुधाई त तूं कारीगर कोन आहीं, तो मुंहिंजे पैदा कयल शयुनि में हेरा फेरी कई आहे। असुल कारीगर अहकमुल हाकिमीन जी ज़ात आहे, जंहिं दुनिया खे चैलेंज कयो आहे त हीअ मुंहिंजी शइ पैदा कयल आहे, अचो मूंसां मुक़ाबिलो करियो। अॼु रीति रब ऐलान न कयो त आउं शकिलनि में खुटी पियो आहियां या आरखाननि में खुटी पियो आहियां। जेको अचे पियो त शकिल पंहिंजी खणे पियो अचे, मुंडा वधल वला अल्लाह वहुल खल्लाकुल अज़ीम। हिन काइनात जे अंदरि जेकॾहिं को ख़ालिक अकबर आहे त सिर्फ़ु मुंहिंजे रब जी ज़ात आहे। ख़ालिक रब आहे, कई डिज़ाइनूं ठाही, इंसाननि में निहार,
केतिरियूं डिज़ाइनूं ठाहे छॾी इंसाननि जूं, जिननि में निहार, जानवरनि में निहार, हे मयूं, हे गऊं, हे ढगियूं, हे बकरियूं, हे रिढूं, हे दुंबा, वरी पखियुनि ते अचे, ही कांग आहे, ही ॼेरो आहे, ही कबूतर आहे, ही लेलो आहे, ही फलाणो आहे, ही फलाणो, हर कंहिंजे अंदरि रंग भरई, कई डिज़ाइनूं ॾिनई, मोर खे ॾिस, कुकड़ खे ॾिस, कबूतर खे ॾिस, तोते खे ॾिस, वाह रब तुंहिंजा रंग भरियल, वाह तो हुन में डिज़ाइनूं भरे छॾियूं। जीतनि ते अचे, ही माकोड़ो वॾो, हीअ नंढी माकोड़ी, हीअ वॾी माकोड़ी, ही जीत, ही नांग, पोइ नांगनि में डिज़ाइनूं, पोइ ही अरड़ नांग, पोइ ही कारो नांग, पोइ हीअ डमर नांग, पोइ हीअ लुंडी नांग, पोइ हीअ सौ पेरी, पोइ ही भटूं, हज़ारे लाखे क़िस्म जीतनि जा ठाही, कई डिज़ाइनूं तुंहिंजे अॻियां रखई, हज़ारे लाखे पखियुनि जूं डिज़ाइनूं ठाही, किरोड़े शक्लूं इंसाननि खे ॾिनई, कॾहिं ऐलान कोन अथई त आउं हाणे पोड़ो थी वियो शक्लूं नथो ठाहे सघां। वाह मुंहिंजा रब वाह, तूं ठाहींदो अची दुनिया वारनि खे चैलेंज कंदो अची। क़ुर ऐलान कयो त तव्हीं ॿियो त ठहियो, पर मूं रब जेका मख ठाही आहे, कसम आहे रब जो, तव्हीं मख त ठहियो पर मख जो हिकिड़ो खंभ बि नथा ठाहे सघो, तव्हीं रब जे अॻियां मुक़ाबिलो नथा करे सघो। असल कारीगर ख़ालिक न काइनात जे अंदरि जेकॾहिं हस्ती आहे त सिर्फ़ु मुंहिंजे रब जी आहे। हा, ख़ालिक रब आहे, राज़िक बि रब आहे, रोज़ी उहो त ॾे, राज़िक रब आहे। माकोड़ी खां पुछ तोखे छा खपे, चई गुड़ जो ज़रो। हाथी खां पुछ तोखे छा खपे, चई 2 मण भुसे जा। शींहं खां पुछ तोखे छा खपे, छा खाईंदे, चई ताज़ो गोश्त। बग पखी खां पुछ तूं छा खाईंदे, चई मुंडा डेंड। गिदड़ खां पुछ तूं छा खाईंदे, चई डेंड। ॿिली खां पुछ तूं छा खाईंदी, चई कुआ। मुले खां पुछ तूं छा खाईंदी, चई हलवो ऐं सीरा। हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे। गॾे खां पुछ तूं छा खाईंदे, चई छॿल। घोड़े खां पुछ तूं छा खाईंदे, चई दाणू। तलहार मंझि तलहार जे शहर में हज़रत मौलाना अब्दुल गफ़ूर कासमी साहब तकरीर पे कई त उते हिकिड़ो कामरेड उथी बीठो, हुन एतिराज़ कयो, चई अलाह सी बेइंसाफ़ी कई आहे। साईं पुछो कहिड़ी बेइंसाफ़ी अलाह सी कई, चई अलाह सी मुलनि खे सेवयूं खारायूं न, गॾे खे छबर खाराई आहे। अलाह सी इंसाफ़ त कोन कयो, गॾे खे छबर खाराए छॾी, मुलनि खे सेवयूं ॾिनियूं अथसि। तॾहिं साईं कासमी साहब जवाबु कयो न हुनखे, चई इहो सुवाल तूं मूंखां न कर, इहो गॾे खां वञी पुछ त तोखे सेवयूं पसंदि न या छबर पसंदि आहे। जेकॾहिं गॾे खे छबर पसंदि आहे त जेका शइ गॾे खे पसंदि हुई सा रब उन जे अॻियां रखी, मुले खे सेवयूं पसंदि हुयूं, जेका मुले खे शइ वणी थी सा अलाह सी उन जे अॻियां रखी। अलाह सी इंसाफ़ कयो, हर कंहिंजी पसंदि जो अलाह सी लिहाज़ कयो। जेका शइ जंहिंखे पसंदि हुई रब हुनखे उहा खाराए छॾी। त हर हिक जी पसंदि पंहिंजी हुई, पोइ हर हिक जी ग़िज़ा। जंहिं माकोड़ी खे ज़रो खपे थो उनखे रोज़ानी गुड़ जो ज़रो मिले थो, जंहिं हाथी खे 2 मण भुसे जा था खपनि उनखे रोज़ानी 2 मण भुसे जा रब खाराए, जंहिं शींहं खे रोज़ानी ताज़ो गोश्त थो खपे उनखे अलाह सी रोज़ानी ताज़ो गोश्त थो खाराए। जंहिंखे जेका शइ पसंदि आहे रब उनखे खाराए थो। गिज हिकिड़ो पखी आहे, गिज, गिज जो निभागो पखी आहे, शिकार कोन कंदो, थलो वेठो हूंदो, शिकार न कंदो, ऐं आहे बि किरिया थो, खाईंदो बि ढोर मोल, जानवर मरंदो हीअ खाईंदी, शिकार बि कोन खाईंदी ऐं खाईंदी बि गोश्त। इनखे जेकॾहिं सेवईं जो पातोड़ो तूं रधे ॾींदे त कोन खाईंदी, मूंखे गोश्त खपे मोल ढोर जो। किरिया थी ऐं वरी शिकार कोन करे वेठी आहे। रोज़ानी अलाह सी ढोर मारे थो, गिद्ध जो पेट भरिजे थो। रोज़ानी ढोर मरनि पिया, गिद्ध जो पेट भरिजे पियो। मुला वेठो मस्जिद में, नौकरी कोन कंदो, वापार बि कोन कंदो, बंदी बि कोन कंदो। मुला वेठो मस्जिद में, न नौकरी कंदो, न बंदी कंदो, न रोंबो कंदो, न साड़ियूं न कुझु बि कोन, वेठो मस्जिद में खाईंदो सेवयूं ऐं हलवा। हाँ, मिसाल सम्झो पिया न, मुला वेठो मस्जिद में खाईंदो हलवा ऐं सेवयूं, कमु कोन कंदो। पोइ गिद्ध जे पेट भरण लाइ अलाह सी ढोरनि जी लिस्ट रखी आहे, मुले जे पेट भरण लाइ अलाह सी वॾेरनि जी लिस्ट रखी आहे इज़राइल जे अॻियां। हाणे हिकिड़े वॾेरे खे डरे विझ, वॾेरो वरी पियो, कई ख़तमा शुरू थी विया, साओ जुमो मां पहिरियों आचार, टीजो ॾहो चालियो एकियो ॿारहो, कई ख़तमा। अलाह वाह अमीर वॾेरे खे बख़्शी कजी। मुलो दिलि में चवंदो वॾी धूड़ पाए मल्हाए वञी कुटी ॾिस, मूंखे त हलवो मिलियो बुझान। जंहिंखे जेका पसंदि हुई रब उहा खाराई, जंहिंखे जेतिरी शइ वणी थे रब उहा खाराई। रोज़ी रब जे हथ में मौलाना, राज़िक उहो आहे, दुनिया में ॿी का बि ताक़त राज़िक कोन्हे। तव्हीं केतिरी बि कोशिशि कंदा, रोज़ी तव्हांजी जेका रब रखी आहे उहा ई तव्हांखे मिलंदी। हेॾा तवजो कजा, तव्हां सभिनी जी मर्ज़ी आहे न असीं शाहूकार थियूं, सभिनी जी मर्ज़ी आहे न,
पोइ वञी शाहूकार थियो तव्हांखे मोकल आहे सुभाणे वञी लखापति थियो नथा थी सघो न मजबूर हो न जेको मजबूर आहे हुनखे जाबिर खपे मालूम थियो तव्हांजे मथां को ज़ोरी करण वारो आहे जेको जाबिर आहे हुनखे ख़ुदा थो चयो वञे हाणे तव्हां घर जे मथां हिकिड़ी टंकी ठारायो पाणी जी टंकी ठाराई पाणी जी उनमें पाणी अचे थो 100 लीटर पाणी जी टंकी ठाराई 100 लीटरनि वारी हेठां लॻायोसि टूंटी पाणी कढणु शुरू करियो तव्हां में अक़ल ऐं सम्झ आहे जवाब ॾिजो टांकी में 100 लीटर पाणी आहे हेठां लॻी पई आहे टूंटी उन मां पाणी कढणु शुरू कयोसीं पाणी टूंटी में जा घणा लीटर निकिरंदो तव्हां जवाब न ॾिनो 100 लीटर निकिरंदो मथे 100 लीटर आहे त हेठां बि टूंटी में जा 100 लीटर निकिरंदा 200 लीटर कोन ईंदो 200 लीटर आहे ई कोन त धूड़ मां निकिरंदो मथे जॾहिं पाणी जो स्टॉक ई 100 लीटर आहे त 200 लीटर कीअं निकिरंदा हेठां टूंटी हिकिड़ी हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो 2 टूंटियूं हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो 4 टूंटियूं हणंदा त बि पाणी 100 लीटर निकिरंदो छो त पाणी मथे स्टॉक ई 100 लीटर आहे मौलाना अल्लाह सी जेका तुंहिंजी लोह महफ़ूज़ में रोज़ी लिखी छॾी आहे न उहा मथे जेका स्टॉक थी पई आहे टांकी जे अंदर उहा ई निकिरंदी हिकिड़ो दुकान खोलींदे त बि रोज़ी उहा साॻी 5 दुकान खोलींदे त बि रोज़ी उहा साॻी 10 एकड़ बनी पोखींदे तब रोज़ी उहा साॻी 1000 एकड़ बनी पोखींदे तब रोज़ी ओतिरी लहंदी जेतिरी मथे स्टॉक हूंदी नो चोटी जा ज़ोर ॾेई पाण खे मारे चरियो थी वञी किर चई रोज़ी ओतिरी मिलंदी जेका कुदरत वारे लिखी आहे उन में तूं दाणो बि नथो वधाए सघीं राज़िक रब आहे पूरी काइनात जो ख़ालिक रब आहे इल्म रब वटि आहे इची पिची जो इल्म रब खे आहे काइनात जे ज़रे पुर्द जो इल्म लाड़काने शहर जा सभई मास्टर टीचर डॉक्टर उन्हनि खे गॾु करियो कैलकुलेटर उन्हनि खे हथ में ॾियो उन्हनि खे हिकिड़ी रिध दसे ॾियो चओ हिन जा वार वही ॻणियो ॻणींदा पूरे लाड़काने शहर जा टीचर उन्हनि खे चैलेंज थो करियां त तव्हां हिकिड़ी रिध जा मूंखे वार ॻणे ॾियो न ॻणे सघंदा अल्लाह तबारक व तआला खां जेकॾहिं पुछिजे त दुनिया में रिढूं घणियूं हुनजे जिस्म ते वार कहिड़ा आहिनि त जवाबु सेकंड में ईंदो रब खां जेकॾहिं पुछिजे त दुनिया में रिढूं घणियूं उनजे जिस्म ते वार घणा दुनिया में वण घणा उन्हनि ते पन घणा दुनिया में वारी ऐं रेती घणी उन जा ज़रा घणा समुंड जो पाणी केतिरो तोड़जे त घणा मण ऐं तोला थिए त जवाबु सेकंडनि में ईंदो केतिरा इंसान आहिनि केतिरा मर्द आहिनि केतिरियूं औरतूं आहिनि केतिरा जेरा आहिनि केतिरा मरी विया केतिरा माउ जे पेट में आहिनि केतिरा ईंदा अल्लाह तबारक व तआला खे काइनात जे ज़रे पुर्ज़े जो इल्म आहे फरमाई यालमु खाइनतल आयुन व मा तुख़फी सुदूर दिलिन जा राज जाने मथे में टोपी मुंह में दाढ़ी वडो हाजी नमाजी गाजी पर अंदर में केड़ियूं लुंडियूं आहिनि तंहिंजी रब खे ख़बर आहे दिलिन जा राज ऐं भेद रब जाने ऐं अख जी हेरा फेरी रब जाने अख छो पई थिड़े सभई एॾा मुना तवजो करो एॾा आहे छा जो सभिनी जी फड़फड़ पइजी वई मुना तवजो करो अल्लाह साईं वटि इल्म आहे काइनात जे ज़रे पुर्ज़े जो जेको काइनात जो हर ॻाल्हि खां वाक़िफ़ आहे फरमाई तुंहिंजी अख छो पई हेरे फिरे केॾी महिल ड्राइवर जे शीशे में अख पई फिरे ड्राइवर वारे शीशे में गती पई आहे जिते कारी चादरी ॾिठई उते तुंहिंजी अख गती पई आहे जिते ॻाढ़ो कपिड़ो थो ॾिसे उते तुंहिंजी अख मुर्गो टरई कोन थी मुछ में हथ विझे वेठो ई अल्लाह जी फरमाए तो दुनिया वारनि खां तू पंहिंजो नज़र लिकाए सघीं थो मूं रब खां पंहिंजो नज़र नथो लिकाए सघी तुंहिंजी अख छो पई हेरा फेरी करे छो पई हेरा थिड़े अल्लाह तबारक व तआला खे दुनिया जे ज़रे पुर्ज़े जो इल्म आहे त अॼु छा आहे सुभाणे छा आहे मींहुं कॾहिं पवंदो माउ जे पेट में छा आहे इहा अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे केॾो बि पीर फ़क़ीर हुजे केॾो बि वॾो मुर्शिद हुजे उनखे कंहिं बि क़िस्म जी का बि ख़बर कोन पवंदी आहे उनखे इहा बि ख़बर कोन पवंदी आहे त संदसि माई जे पेट में छा आहे हाँ तुम साईं खे सॼी ख़बर आहे साईं वॾो पुरतल फ़क़ीर आहे साईं घर मां निकिरे थो त 13 चादरूं साईं जे मथां पयूं आहिनि मुराक़बो कढियो निकिरे पियो हटो बचो मुरीद ठूठ पिया आहिनि साईं घर मां निकितो आहे मुरीद हिक ॿिए खे धिका पिया ॾियनि हटी परे थो साईं पियो घर मां अचे या उठ मस्त पियो अचे साईं खे सॼी ख़बर आहे हमरा हिकिड़ो त दावत ॾेई साईं खे वठी वियो घर मुर्शिद पोतल फ़क़ीर हो माई खे थी बिना निभागी मानी का जी ठाओ कीरत साईं मस मस आयो आहे माई का हुजे वहाबण
ते मानी रधे ठाए बिरयानी ठाई कुकर मंझ भत रधई छा कई जो साईं वारी जेका प्लेट हुई उन जे तर में बोटियूं रखी मथा विधई भत भत रखी बी प्लेट रखी संदसि मुड़स खे चई त हीअ साईं जी मानी आहे इहा अलॻि खणी वञी वरी जेको साईं सां गॾु खलीफ़ो उन जे लाइ भत रखई मथा उन जे मथा बोटियूं से रखी कि हीअ खलीफ़े जी मानी आहे उहा खलीफ़े खे अलॻि ॾिजई हाणे जी मानियूं ॿई अलॻि खजी आयूं ॿिन्हिनि खे हथ धुआरे साईं खे अलॻि मानी ॾिनऊं खलीफ़े खे अलॻि ॾिनऊं खलीफ़े जे मथी प्लेट लाथी हे बोटियूं रखी हुजनि ॿिले जे मथे जॾहिं हे खलीफ़ो शुरू थी वियो साईं जो मथी प्लेट लाथी त मथा मथा रुगो भत रखियो बोटी हिकिड़ी कोन हुई बोटियूं त माई लिकाए छॾी तर में सम्झो साईं जो न्यारे त वञ पिया खलीफ़े खे त बोटियूं केतिरियूं मिलियूं मूंखे त हिकिड़ी कोन मिली साईं सॼो फूकिजी पियो मुरीद खे सॾु करे जहिड़ा जहिड़ा हरामी भेड़ा ही मूंसां वयल कयो थी तुंहिंजी माई गंदे भागी वहाबड़ा खलीफ़े खे केतिरी बोटियूं रखी ॾिनई आहे मूंखे हिकिड़ी कोन ॾिनई खणी वञ मानी नथो का मुरीद बाबो वारे खणी भत खयो माई ते गार जी नाड़ी ॿधियो पियो अचे भेण भागी हेड़ी तेड़ी साईं मस मस मुझे घर आयो साईं के तो कावड़ा विधो हिकिड़ी बोटी साईं के तो कोन ॾिनी चई हेड़ा जहिड़ा प्लेट मथा रखी उनखे कननि मां जले वारे जो ऊंधो कई त भत हेठि हले बोटियूं हे जेके तर में पई से मथा अची वई चई तोहारे मुर्शिद खे चयो त मुर्शिद असांजे ॻोठ में वई मदीने जा कुता तो अकली अंधो बोटियूं हेठां पयूं से कोन ॾिठई हा भत जे हेठां बोटी पई से कोन ॾिठई बाक़ी साईं हिते वेठो हूंदो न लाड़ काणे में त इशारो वेठो कंदो अरे भाई साईं के छा गहबात थी आहे छा चऊं तव्हांखे ख़बर कोन्हे साईं मदीने में कुता वेठो अकेले असीं खुदा आहे असीं तव्हांखे बि सुञाणूं था तव्हांजे पोतलनि फ़क़ीरनि खे बि सुञाणूं था तव्हांजे अक़ीदनि ऐं मज़हबनि खे बि सुञाणूं था तव्हांजे इल्म खां बि असीं वाक़ुफ़ आहियूं तव्हांजो इल्म केतिरो आहे बदीन वञां चढ़ियसि वेन में वेस बि सुजावल वेन जे पोई सीट ते मूंखे जॻह मिली ऐं वेठो हुउसि तेसीं टे तोता मुला जी चढ़िया उहे वरी मूंसां गॾु अची सीट ते वेठा पोई सीट ते हाणे असीं चारई ॾाढी न वारा टे तोता हिकिड़ो विच में वाह बि हिननि खे मुरीदनि फ्रूट वठी ॾिनो केला अंगूर सूफ़ मुरीदनि खे हिननि खे तोबरा भरे ॾिना हुआ थेलियूं अची जॾा जेॾी महिल वेन रवानी थी हिननि फ्रूट खोलियो हाणे फ्रूट वेठा खाइनि चर चरा चर चरा चर चरा मेह के माण्हू खाराए त बि वटि थी किरी पिया हर खाई विया आउं हिननि जी जिन्स जो माण्हू हुउसि ॾाढी वारो अखलाकी तरह सां मूंखे खणी सलाह कंदा त साईं अचो तव्हीं बि खाओ पर अहिड़ा त मथ घुर हरामी जो मूंखे सलाह कोन कयो मूंखे थोरो खार लॻा मुंहिंजो ॿियो हिननि जॾहिं आउं थियां थो भले खाई वठनि खाई वांदा थिया मूं चयो मौलवी साहब हिकिड़ो मसलो त ॿुधायो चऊं कहिड़ो मुंहिंजो साईं असीं आहियूं अण वाक़ुफ़ माण्हू सादा सूदा आलिम सगुरा हिकिड़ा चवनि था त नबी हर जाइ ते आहे ॿिया चवनि था त हाज़िर नाज़िर कोन्हे हाज़िर नाज़िर सिर्फ़ु ख़ुदा आहे हाणे अवी ॿुधायो ॻाल्हि सची कहिड़ी आहे चऊं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह तूं त कंहिं वाहबी जे वर चढ़ी वे नबी त हर जाइ ते आहे जिते किथे आहे नबी सगोरो पाण सुवार आहे तॾहिं मुंहिंजो नबी सगोरो पासां गॾु हिते वेन में वेठो आहे वेन में पाण सां गॾु आहे चऊं हा आहे वेठो आहे मुंहिंजो ड्राइवर जेको न वेन में वेठो आहे ड्राइवर इहो वाहबी आहे फौजिया जी केसट लॻायो वेठो आहे इनखे चयो त केसट बंदि कर गुस्ताख बेअदब रसूल असां सां गॾु वेन में चढ़ियो वेठो तूं फौजिया वेठो हुजांइ केसट बंदि करायो रसूल वेन में वेठो आहे हू बि त हरामी वरी फौजिया जी केसट गाना ॿुधाईंदो हले रसूल जी तोही न कंदो हले इते माण्हुनि बि असां में निहारियो वेन जा माण्हू मुतवजे थिया त भई मुला पाण में विड़ा हिननि खे जॾहिं
मुझे तभी कैसे तो बंद करायो रसूल वेन में पान सा गड हले पियो तो हे वरी थोरो कंध हेठ कऊं हाने जवाब केड़ो दिन इल्म न माशाअल्लाह पूरो सुरो सुजावल जो खतीब आजम सुजावल शहर जो खतीब आजम किताब सर्फ भी पढ़ल कोने असा उनके जाती इल्म का वाक़ भई पो असा जरे उनके ची जाहिल जाहिल कयो ओड़े यो मियाजी मूसो जाहिल पो हुने एक दफे जलसे मंज पंजो इल्म जाहिर कयो चई मुखे चवंदा त मियाजी मूसो जाहिल ज़रब यदरब ज़रबन आलम कोने बियो ज़रब यदरब ज़रबन ई पंजे इल्म जो दलील दिनई असा के नजे इल्म जी सजी खबर आ त इल्म केतरो कंद जो हेठ को करे मुचो मौली साहब तवा मेह जेतरो फ्रूट खादो मुखे तो तवा सलाह कोन कई आऊं आवाजी जिन्स जो मानू होस पर तो तवा सलाह कोन कई आऊं आवाजी जिन्स जो मानू होस पर हरामी बिना एड़ा जो नबी सगुरो वेन में वेठो उनके एकड़ो केलो खारायो एड़ा मठ गुरा रसूल के तवा कोन खारायो हर खाईया रसूल वेठो ता रसूल के अंगूरन जी सलाह करयो केलो रसूल के एकड़ो खणी कढी रखो आ भाई ही रसूल जे पति जो रसूल असा गड वेन बेलो हर तवी खाईया जी कंद हेठ कहूं ये सुजावल तई 100 किलोमीटर के सफर में मुंह में आदि अख सा बेजारो तो पहला वाह बिया मरी आसी वो टे जना एकड़ो जणो असा के सजी खबर है तवा जे इल्म जी तवा जे अमल जी तवा मांग के छा समझायो आ सवाए भक्त जे अज दी ती तवा कौम के कोब सबक कोन पढ़ायो आ सिर्फ कौम के तवा भक्त सिखायो अदाड़े जेको रसूल जा 12 वर्ष कंदो वो जन्नत में हलियो विंदो मुहर्रम ते अमी न्याज रद जा मुला खाइंदो उर्स अचे अमी उर्स जा भत रद जा मुला खाइंदो रबियो सानी अचे अमी 11 कजा मुलऊं खाइंदो रजब अचे त अमी कुंडा कजा मुलऊं खाइंदो 27 रजब ते अमी हलवा रद जा मुला खाइंदो 15 शोबान ते अमी पाटोड़ा हलवे जा ठाईदा मुला खाइंदो रमजान शरीफ जे महीने में अमी लोला मस्जिद में गड कजा मुला खाइंदो एडो त हरामिया जो अज दी ते कदे भी पिणस जो खत्म कोन कराई अवा खत्म कंदायो ही खाइंदो है अरे बाबा तीजो डहो चालियो एक क्यों बार हो ए जे सवाब है तो मुला मरे तो जाब तो माइट मरी है तो कदे खत्म करायो मुले का कसम न्यारे पुछ जाने बिदती का तो कदे उर्स कयो मरे तो कदे न्याज जो पातरो रदवा मानन के चवंदा अमी न्याज करियो असी खाइंदासी अमी उर्स रदियो असी खाइंदासी अमी खत्म करायो असी खाइंदासी मुले जो पेट पोस्ट ऑफिस जो डबो खत जेको मोकलियो सो पोस्ट ऑफिस जे डबे में विझो पोस्ट ऑफिस टंडो भागो मार्फत मौलवी मोहम्मद ईसा समूह पोस्ट ऑफिस जन्नत मार्फत पेट बिदती मुला जो मिले बाबा साहब के यह एड्रेस है इन्हनि जो पेट भरियो ही पोस्ट ऑफिस जो डबो आहे सवाए भक्त जे मुला तव्हां को बि माण्हुनि खे मसलो कोन सम्झायो का बि क़ौम जी ख़िदमत कोन की तव्हांजो आला हज़रत जेको जंहिंखे तव्हां इमाम था चओ जॾहिं मौत तॾहिं पोयनि खे वसियत कहिड़ी कई पोयनि खे जेका नसीहत वसियत कई लिखत में आऊं जे मरी वञा त मुंहिंजे खत में केला हुजन सूफ हुजन अंगूर हुजन बादाम हुजन अखरोट हुजन जरदालू हुजन ताज़ो फ्रूट सब वट जा पर खुश्क फ्रूट जी पारत अथो बादाम हुजन पिस्ता हुजन मगज अखरोट हुजे मगज पिस्ता हुजे मगज बादाम हुजे डूंगी भी हुजे मिश्री भी हुजे इलाचियूं भी हुजन जमर जूं टिकियूं भी हुजन सोपारी जी कुतर भी हुजे त सौंफ भी हुजे ही तव्हांजे आला हज़रत जी वसियत आहे
तमा कौम के सवाइ भत जे ॿियो को बि मसलो कोन ॾिनो आहे। मौलाना तव्हां जेकॾहिं मुस्लमान आहियो त तव्हां कलमे जा इनकारी आहियो, ख़ुदा खे वहदहू ला शरीक नथा मञो, तव्हीं चओ था त नबी हाज़िर नाज़िर आहे, माना ख़ुदा जो शरीक थी पियो। तव्हीं चओ था त नबी ख़ुदा जे नूर मां ठहियो, माना ख़ुदा जो शरीक थी पियो। तव्हीं चओ था त जेतिरो इल्मु ख़ुदा वटि आहे ओतिरो नबी वटि आहे, तव्हां ख़ुदा सां शरीक बनावे थो, तव्हीं वहदहू ला शरीक जा इनकारी आहियो। तव्हांजे कुफ्र में को बि शक कोन्हे को, तव्हां तौहीद जा इनकारी आहियो, कलमे जा इनकारी आहियो। तव्हां पंहिंजो को बि अक़ीदो क़ुर हदीस मां साबित नथा करे सघो। इंशा अल्लाह ताला हाणे तव्हांजो इहो सुधारो पादर सां थींदो, इनकलाब ईंदो, जमियत जो राज थींदो, मुल्क में इस्लामी इनकलाब ईंदो, पोइ तव्हांखे पादर हणी या त मुस्लमान कंदासीं या त तव्हांखे शहर जो भंगी करे रखंदासीं, तव्हांखे गटर साफ़ कराईंदासीं। ॿियो तव्हांजो को बि इलाज कोन्हे को। दुआ करियो अल्लाह तबारक व तआला डॉक्टर खालिद महमूद सूमरे जे जवानी में बरकत विझे, लाड़कानी जी जमात के अल्लाह से हिम्मत दे, तौफीक दे। ॻाल्हियूं काफ़ी कुछ ॻाल्हाइणी हुयूं पर टाइम तंग आहे, गलो भी जवाब ॾेई बीठो आहे। इन करे आऊं दोस्तन खां ऐं ख़ासि करे मुंतज़मीन खां इजाज़त वठंदुसि। जेकी कुछ मूं ॻाल्हायो उनखे अल्लाह से क़बूल करे, असां ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफीक अता फरमाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी मिट्टी आदम जो जिस्म के बनायो, बिना पियूज पैदा ईसा के करायो। मिट्टी आदम जो जिस्म कहीं बनायो, बिना पियूज पैदा ईसा कहीं करायो। जे झोलिया में मूसा कहीं न पायो, फिरौन जे झोलिया में मूसा कहीं न पायो। ज़मीन जे तख़्ते ते ओ ज़मीन जे तख़्ते ते नबी कहीं घुराया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। ज़मीन जे तख़्ते ते नबी कहीं घुराया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी जो चंद तारा कया के रोशन, न वटे कपह बिना रमज़रोगन। सिज चंद तारा कया के रोशन, न वटे कपह बिना रमज़रोगन। सभिन खे सरचाए ॾिसे की न डोहन, सभिन खे सरचाए ॾिसे की न डोहन। हवा बाहे पानी ओ हवा बाहे पानी, दरिया कहीं वहाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। हवा बाहे पानी, दरिया कहीं वहाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी जानवर जंग में था गुजार, समर साण न तिल
की बाह बार असुर जो उथी पांजो साईं पुकार असुर जो उथी पांजो साईं पुकार उनायल बुखायल ओ उनायल बुखायल उहे कहें खराया सो अल्लाह 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 उनायल बुखायल उहे कहें खराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहें बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी कई साल सदियों वो गुजरी जमानो बंदोबस्त साथो हले कारखानो कई साल सदियों वो गुजरी जमानो बंदोबस्त साथो हले कारखानो सायो कर्ज सुल्तान छड़े दे बहानो सायो कर्ज सुल्तान छड़े दे बहानो लखे कहीं मराया लखे कहीं मराया लखे कहीं जियारा सो अल्लाह 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 लखे कहीं मराया लखे कहीं जियारा सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहें बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी